छा ॻाल्हि आहे बाबा साईं, तव्हां ॾाढा परेशान था लॻो। ॻाल्हि अहिड़ी आहे। कोन कयो बाबा साईं, छाजी परेशानी आहे? असां बाक़ी छाजे लाइ आहियूं? सम्झ में नथो अचे त सालार हैदर अली जे शिकंजे मां कीअं निकिरी वियो। शाबाश अथव बाबा साईं, तव्हां सालार जे करे परेशान आहियो, जेको हारीअ जो पुटु आहे। अधो वॾो सही थो चए बाबा साईं। असांजी ताक़त ऐं हैसियत जे साम्हूं सालार हिकु हक़ीर ऐं ग़रीब इंसान आहे। ग़रीब इंसान। तव्हां ॿई नादान ऐं ना सम्झायो। दुश्मन खे कॾहिं कमज़ोर न सम्झो। दुश्मन सिर्फ़ दुश्मन हूंदो आहे। तव्हां फिक्र न कयो बाबा साईं, असां उनजो जीअण जंजाल करे छॾींदासीं। बाबा साईं, अॼु खां वठी सालार जी तलाश असां पाण कंदासीं। हुनखे पाताल मां बि ॻोल्हे तव्हांजे क़दमनि में आणींदासीं। हुनखे कुते जी मौत मारींदासीं। कुते जी मौत। बेवकूफ़ी जी ॻाल्हियूं न कयो। असां ख़ानदानी रही साईं ऐं फ़ैसिला रही साण कंदा आहियूं। बंदूक असांजी ऐं कुल्हो ॿिए कंहिंजो ऐं निशानो असांजो दुश्मन सालार। अरे सर, अॼु भला हवेली टहकनि जो टोकरी लगी पई आहे। को ख़ासि प्रोग्राम आहे छा? ता भी हिन कोदे खे वरी ॾिसो, दिल्ली जे ख़्वाब में छिछड़ा। तव्हांजी तरह जा छिछड़ा असां लाइ गोश्त ऐं रोस्ट आहिनि। कमदार ॾाढो ॾिंगो आहे। तो में इहे ढंग न हुजनि न त कमदार कोन सॾाए।